हैदराबाद में सिंध बलोचिस्तान आर्ट एंड ड्राइंग टीचर्स एसोसिएशन पारां मुतालबनि जी मञता लाइ ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां पेश आहे मुदस्सिर अब्बास जी रिपोर्ट। नाज़रीन, सिंध बलोचिस्तान आर्ट एंड ड्राइंग टीचर्स एसोसिएशन पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ सरापा एहतिजाज आहे। अॼु उन सिलसिले में हैदराबाद में सिंध बलोचिस्तान आर्ट एंड ड्राइंग टीचर्स एसोसिएशन तरफ़ां ओल्ड कैंपस खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई आहे। असीं इन रैली में शरीक अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। त नज़दीक छा चवणो आहे? असांजा मुतालबा इहे आहिनि त असांजे हैदराबाद डिवीज़न में जेको असांजो डायरेक्टर साहब आहे उहो असांखे अदर केडर वारनि खे निगलेक्ट करे रहियो आहे। असां AMC पास करे हिकिड़ो इम्तिहान थींदो आहे AMC जो, उहो इम्तिहान पास करे जॾहिं निकिरंदा आहियूं त असांखे फौरन अवार्ड मिलंदो आहे BPS 16। लेकिन हैदराबाद ज़िले में हैदराबाद डिवीज़न में उहो असांखे कोन थो ॾिनो वञे। बक़ाया सिंध जा जेके ॿिया ज़िला आहिनि, यानी कि अदर्स रीजन्स आहिनि, लाड़कानो रीजन आहे, सखर रीजन आहे, शहीद बेनज़ीर आबाद रीजन आहे, हीअ असांजो पंहिंजो मीरपुर ख़ासि रीजन आहे, उन में ॾिनो थो वञे। लेकिन असांजे हैदराबाद में कोन थो ॾिनो वञे। असांखे एहतिजाज करण जो कोई शौक़ु कोन्हे, लेकिन असांखे एहतिजाज करण ते मजबूर कयो थो वञे। जीअं त असां चांडिया बिरादरी जेका आहे हैदराबाद डिस्ट्रिक्ट जे तरफ़ां असां आयासीं साईं उस्तादनि जी जेका आहे हक़ूक़ आहिनि, असल प्रमोशन हिननि जा जेके रुकिया पिया आहिनि, हिननि जे लाइ चांडिया बिरादरी हिननि सां यकदगी जो इज़हार कयो त हिन खे जेको उस्ताद जेके असांजा आहिनि हिननि खे प्रमोशन ॾिना वञनि, हिन उस्तादनि जा जेके असल जाइज़ मसइला हल कया वञनि। इन लाइ असांजे हैदराबाद चांडिया बिरादरी तमामु हिन उस्तादनि सां हर मौक़िफ़, हर मुज़ाहिरे, हर हड़ताल बुख हड़ताल में गॾु हूंदी आहे। ड्राइंग टीचरनि जो ड्राइंग अहिड़ी हिकिड़ी डिज़ाइन आहे जेका आलमी ॿोली आहे, उहे ॻाल्हाई थी वञे, ड्राइंग करे ॾेखारियो वञे थो हर शइ। उन्हनि खे उन्हनि जा स्किल रहियल आहिनि, उन्हनि जो प्रमोशन रहियल आहे। असां उन्हनि सां एज़ इंसानी हमदर्दी तौर ते शामिलु थिया आहियूं। चांडिया बिरादरी हैदराबाद खां असां असलम इमदाद चांडियो साहब सां ऐं असां घुर था करियूं गवर्नमेंट खां ऐं डायरेक्टर हैदराबाद रीजन खां त उन्हनि खे प्रमोशन ॾिना वञनि। असातिज़ा की कि जिनको प्रमोशन नहीं दिया जा रहा है, जिसमें अरबी टीचर्स भी हैं और ड्राइंग टीचर्स भी हैं, ये कहा जा रहा है, इनका ये मुतालबा है कि पूरे सिंध के अंदर सबको ये हुकूक मिल गए हैं, तो हमें भी ये हुकूक दिए जाए। तो हम इनके इस हवाले से इनकी हिमायत कर रहे हैं और हम यहाँ पर इनकी हिमायत के लिए आए हैं। मैं साबिक सूबाई उम्मीदवार हूँ, सूबाई असम्बली का लतीफ़ाबाद से, JUI का और 10 जमातों का, हुमायूं खान मंदोखिल। तो हम इनकी हिमायत कर रहे हैं कि ये इनके साथ जो है इंसाफ नहीं हो रहा है। जब पूरे सूबे में इनको हुकूक मिल रहे हैं तो सिर्फ हैदराबाद वालों के साथ ये जो हो रहा है ये गलत हो रहा है। पूरे सिंध में सिवाय हैदराबाद डिस्ट्रिक्ट के हर जगह दिया जा रहा है प्रमोशन। पिछले 20 साल से कोई प्रमोशन नहीं हुआ है ड्राइंग टीचर्स का, और हम हुकाम बाला से इल्तिमास करते हैं कि हमारी जो अदर कैडर की हैं पोस्ट हैं उन पर हमारा हक दिया जाए और प्रमोशन किया जाए।